कंबर में 75 लख रुपयनि जी रक़म सां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान ज़िले कंबर शहदादकोट जो संगे बुनियाद रखियो वियो। उन सिलसिले में पुरवकार तक़रीब कोठाई वई। तक़रीब में डिप्टी कमिश्नर कंबर, आर्ट्स काउंसिल के सदर समेत अदाकारनि, फ़नकारनि, अदीबनि, सहाफ़िन ऐं फ़नून लतीफ़ा सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई। तक़रीब के आर्ट्स काउंसिल सदर भाऊ दुर मोहम्मद बुर्डो ख़िताब कंदे चयो त आर्ट्स काउंसिल कंबर 7 सालनि खां कम करे रही है। केतराई इस्लाही ऐं मज़ाहिया स्टेज ड्रामा ऐं म्यूज़िक जा दिलचस्प प्रोग्राम कया आहिनि। ऑडिटोरियम हॉल ऐं ऑफिस न हुअण करे सख़्त तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिठो। अहिड़ी हालत जो नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर कंबर पंहिंजी बजट मां रक़म रखी अहिड़े अमल ते समूरनि आर्ट्स काउंसिलनि सां लाॻापियलनि खे वॾी ख़ुशी महसूस थी रही आहे। जॾहिं त तक़रीब के डिप्टी कमिश्नर कंबर इमदाद अली अबड़ो ख़िताब कंदे चयो त मूंखे आर्ट्स काउंसिल जो बुनियाद रखंदे ॾाढी ख़ुशी महसूस थी रही आहे। आउं पाण नंढपण में फ़नून लतीफ़ा सां लाॻापियल रहियो आहियां। मैट्रिक खां मूं स्टेज ड्रामनि में कमु कयो, आर्टिकल लिखिया। आर्ट्स काउंसिल जी इमारत जे तामीर लाइ मूं बजट मां 75 लख रुपया रखिया आहिनि, जंहिं बाद इमारत जे तामीर जो कमु शुरू थी वियो आहे ऐं आईंदह बि हर क़िस्म जो ताउन रहंदो। तक़रीब के शाइरी ऐं सूफ़ी कलामनि सां ख़ुशगवार बणाए छॾियो। मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर, कोशिश डिजिटल, कंबर शहदादकोट।